ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 2 अध्याय में ॾिठो हो त जॾहिं राजा प्रियव्रत जंगल में तप करण वास्ते हलियो वियो, तॾहिं संदसि वॾो पुटु अग्निधर संदसि राज गद्दीअ ते वेठो ऐं उन खां पोइ अग्निधर वीचार कयो त जंगल में वञी परमेश्वर जो तप करियां त धर्मात्मा संतान पैदा थिए। लेकिन जॾहिं अग्निधर घणो तप कयो, तॾहिं देवराज इंद्र पंहिंजे राज सिंघासन जे खसजण जे डप खां हिकु अप्सरा खे उन जो ध्यानु भंग करण लाइ मोकिलियो। उहा अप्सरा अचे थी जंहिंजो नालो पूरनछती हो। उहा अग्निधर जो ध्यानु भंग करे छॾे थी। ऐं प्यारा भक्तों, उहा अप्सरा एतिरी त सुंदर हुई जंहिंखे ॾिसी अग्निधर मोहित थी पवे थो ऐं उन खां पोइ उन सां विहांउ करे उन सां भोग विलास करे थो, जंहिं मां 9 पुट पैदा थियनि था। जॾहिं राजा अग्निधर जा 9 ई पुट वॾा थी वञनि था, तॾहिं उन्हनि जी माता पूरबछती उतां खां देवलोक ॾांहुं हली वञे थी ऐं राजा अग्निधर जम्बू द्वीप खे 9 हिसनि में विराए पंहिंजे 9 ई पुटनि खे ॾिए थो। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 3 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भगवान ऋषभदेव जीअ जो अवतार वठणु। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, अग्निधर जे तप करण लाइ जंगल में वञण बाद संदसि 9 पुट पंहिंजे पंहिंजे खंड में धर्म सां प्रजा जो पालन ऐं राजकाज करण लॻा। केतिरनि ई ॾींहंनि खां पोइ राजा नाभ, जेको राजा अग्निधर जो वॾो पुटु हो, उन मेरू देवी पंहिंजी स्त्री समेत संतान जी इच्छा सां जंगल में वञी घणनि ॾींहंनि ताईं परमेश्वर जो तप करे वरी राणी समेत पंहिंजे घर अची ब्राह्मणनि ऐं रखेश्वरनि खे घुराए यज्ञ करण लॻो। जॾहिं यज्ञ चङी तरह संपूर्ण थियो, तॾहिं श्री नारायण भॻवान जी सांवरी सूरत, मोहिणी मूरत, शंख चक्र गदा पदम धारण करे किरीट मुकुट कुंडल ऐं बैजंती माला पहिरे थोरे मुश्किंदर रूप सां अगन जे कुंड मां ॿाहिरि निकिरी अची सभिनी खे दर्शन ॾिनई, जंहिंखे ॾिसी राजा नाभ, रखेश्वर ऐं ॿिया जेके बि आदमी उन यज्ञशाला में वेठा हुआ से नमस्कार करे उथी बीठा ऐं स्तुति ऐं वंदना श्री नारायण भॻवान जी करण लॻा। देवताइन आकाश मां गुलनि जी वर्खा कई ऐं राजा हथ जोड़े वेनती कई त हे त्रिलोकीनाथ, मां निहायत ख़ुशकिस्मत आहियां जो तव्हां मूं ग़रीब जी इच्छा पूर्ण करण वास्ते दयाल थी मूंखे दर्शन ॾिनो आहे। कंहिंखे अहिड़ी सुमर्थी न आहे जो तव्हांजी महिमा वर्णन करे सघे। जीअं त हरि चरणनि में भक्ति करण वारे खे 4 पदार्थ मिलनि था, तंहिं करे मूंखे बि अहिड़ो वरदान ॾियो जो तव्हां जहिड़ो पुटु मूं वटि पैदा थिए। ही ॻाल्हि ॿुधी श्री नारायण भॻवान ख़ुशि थी चयो त हे राजा नाभ, तो मूं जहिड़े पुटु मिलण जे वास्ते चाहना रखी तप ऐं यज्ञ कयो आहे, सो मां तुंहिंजे घर अची अवतार वठंदसि। ईअं चई भॻवान वेंकट ॾांहुं हलिया विया। सभई चयो जय श्री कृष्णा। ऐं उन खां पोइ राजा ब्राह्मण ऐं रखेश्वरनि खे दक्षिणा ॾेई मोकिलायो ऐं जीअं यज्ञ जी प्रसाद मेरू देवी खाधी, तीअं उनखे गर्भ थियो। तॾहिं ब्रह्मा जी देवताउनि समेत गर्भ जी स्तुति करण वास्ते राज मंदिर ते अची राजा खे चयो त हे राजा, तुंहिंजो बाग खुलियो आहे जो आदि पुरुष भॻवान तो वटि पुट थी अवतार वठंदो।
जॾहिं ब्रह्मा जी ऐं ॿिया देवताऊं गर्भ स्तुति करे पंहिंजे पंहिंजे लोक ॾांहुं विया, तॾहिं 10 महीननि खां पोइ पार ब्रह्म परमेश्वर राणीअ जे गर्भ मां अवतार वठी पंहिंजी सांवरी सूरत, चितरभुजी रूप, किरीट मुकुट, कुंडल साजे, नवरतन, बनमाला बिराजे, कौस्तुभ मणि ऐं बैजंती माला पेरे राजा नाब ऐं मेरू देवीअ खे अची दर्शन ॾिनो। तॾहिं उन्हनि ॾाढे आनंद में अची दंडवत करे उन जी स्तुति कई ऐं देवताउनि पंहिंजे पंहिंजे विमाननि ते वेही आकाश मां फुल वसाया ऐं अप्सराउनि नाच गाना कया, गंधर्वनि गीत सुणाया ऐं ब्रह्मा जी अची उन छोकिरे जो नालो ऋषभदेव रखियो। पोइ जॾहिं ब्रह्मा जी ऐं ॿिया सभु देवताऊं नमस्कार ऐं स्तुति उन पार ब्रह्म परमेश्वर जी करे उतां खां हलिया विया, तॾहिं पार ब्रह्म परमेश्वर बालक रूप थी रोवण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 3 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 4 ऋषभदेव जी जो राज गद्दीअ ते वेही राज करण। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं आदि पुरुष भगवान 36 लक्षणनि सां ऋषभदेव जी जो अवतार धारण करे राजा नाभ वटि जनम वरितो, तॾहिं राजा नाभ खेनि परमेश्वर जो अवतार सम्झी ॾाढी ख़ुशी कई ऐं ब्राह्मणनि ऐं जाजकनि खे एतिरो दान ऐं दक्षिणा ॾिनी जो संदसि राज में को बि कंगाल न रहियो, सभई धनवान थी पिया। राजा ऐं राणी ऋषभदेव जी जे बाल लीला जे सुखनि खे ॾिसी पंहिंजो जनम सफलो सम्झी ख़ुशीअ विचां कपरनि में न थे समाया। जॾहिं ऋषभदेव जी वॾो थी राज गद्दीअ ते वेहण जे लाइक़ु थियो, तॾहिं राजा पंहिंजे वज़ीरनि ऐं रईत खे हिन मां ख़ुशि ॾिसी वीचारियो त हाणे हिन खे राज गद्दीअ ते विहारे मूंखे परमेश्वर जो भॼन करणु घुरिजे। इहो वीचार करे राजा ज्योतिषियनि खां चङो मुहूर्त कढरायो ऐं पोइ ऋषभदेव जीअ खे राज गद्दीअ ते विहारे पाण स्त्रीअ समेत बद्री कीदार में वञी परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करणु लॻो। केतिरनि ॾींहंनि खां पोइ जोग अभ्यास सां पंहिंजो तन त्याग करे भवसागर खां पार लंघी विया। सभई चओ जय श्री कृष्णा। भगवान ऋषभदेव जी धर्म सां प्रजा जी पालना ऐं राज कयो। जॾहिं देवराज इंद्र सभिनी नंढनि वॾनि खां उन जो जस ऐं प्रताप ॿुधो, तॾहिं हसद विचां उन जे राज यानी भारत खंड में बरसाति वसाइण बंदि करे छॾियईं। इहा ख़बर जॾहिं ऋषभदेव जी खे पई, तॾहिं राजा इंद्र जे अज्ञान ते खिली पंहिंजे जोग बल सां बरसाति जो अहिड़ो बंदोबस्तु रखायईं जो संदसि राज में प्रजा जंहिं वक़्तु पाणी वसणु घुरियो थे, तंहिं वक़्तु श्री नारायण जी कृपा सां मींहुं वसियो थे। जॾहिं इंद्र ही महिमा ऐं प्रताप ऋषभदेव जी जो ॾिठो, तॾहिं खेसि परमेश्वर जो अवतार सम्झी पंहिंजो अपराध खिम्या कराइण वास्ते पंहिंजी जेती नाले दी खेसि प्रणाए ॾिनी, जंहिं मां ऋषभदेव जी खे 100 पुट पैदा थिया, जिन मां 9 आज़ाद थी जंगल में वञी परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करणु लॻा, जिन खे 9 जोगेश्वर चवनि था, जिन राजा जनक खे ज्ञान उपदेश कयो हो, जंहिं जी कथा 11 स्कंद में ईंदी, ऐं 9 पुट संदसि 9 खंडनि जा राजा थिया। भरत नाले संदसि वॾो पुट पंहिंजे पीउ जी ख़ासि राजधानीअ ते वेठो। बाक़ी 81 छोकिरा ब्राह्मणनि वांगुरु वेद पढ़ण ऐं तप करणु लॻा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 4 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।